वअनहारुम मिन खमर। दुनिया में तवा शराबी डिठा हुंदा, बदबूदार शराब। शराबी भरसा वेंदो त तवा के धप पईंदी। जंहिं बंगले में शराब पीतो ईंदो, न बंगले में तवा के निंड न ईंदी। सही तो चवां गलत? बदबूदार शराब। असांजो को दोस्त हुयो, हाणे तबलीग जमात में 4 महीना लगाया थी। सोचे पियो सही मां शराब ठाहींदुसि। ठरो हिकिड़ो थींदो आहे शराब जेको बोतल में पैक हूंदो आहे, ॿियो वरी कलिन में ईअं रेज़की हलाईंदा आहिनि। अलाए लाड़ जे पासे ॾे घणो थो थिए। चईंसीं असांजे इलाइक़े जो हिकिड़ो ज़मींदार हुयो, उनजे पुट जी शादी ही, पोइ मूंखे ऑर्डर ॾिनी त 2000 ठरे जूं पैक कलियूं उहे मूंखे ॾे। दोस्त ईंदा, चईंसीं महीनो ॾेढ मां महिनत करे उहो ठरो तयारु कयुमि। 2 ड्रम हुजनि। हाणे सुभाणे शादी, रात जो ड्रम हूंदा न पूरियल हेठि ज़मीन। पाड़े जा के हरामी कुत्ता अमेरिका जा पढ़ियल उन शराब में ठरे में काकूस करे। सुबुह जो ॾिठो मची परेशान थियुसि। बयानो बि वतल हो। मां चयो अॼु जेकर न पहुचाई त ज़ालिम जेल में विझराए छॾी। चईंसीं पोइ दिलि में चयमि त आहे त हू बि पलीत ही बि पलीत। पोइ कुतनि वारे काकूस खे ॾुध वांगुरु विलोड़े सफ़ा हिकु करे छाणी में छाणे कलिल में पैक करे शादी ते पहुचायमि। ॿिए ॾींहं ते हो रईस पैसा ॾियण जे लाइ आयो। ख़ुशीअ में मां पई न। चई फलाणा ज़िंदगी में संगत अहिड़ो शराब न पीतो आहे जेको हिन दफ़े ज़ालिम तो प्यारियो अथनि, जो हर को पुछा पियो करे त हिन में कहिड़ो नुस्ख़ो मिलायो अथनि जो एॾो मज़ो आहे। एड्रेसूं पिया मूंखां वठनि। क़ुरान मुंहिंजे साम्हूं पिया कूड़ हुजे, ख़ुदा मूंखे माफ़। शराब ऐं पेशाब में कोई फ़र्क़ु कोन्हे। जेतिरो पेशाब पली तेतिरो शराब पली। उलमा खां पुछी ॾिसो, पेशाब जो हिकिड़ो कतरो खूह में किरी पियो त सॼो खूह पलीत। शराब जो हिकिड़ो कतरो सुईअ जे पाखड़े जेतिरो खूह में किरी पियो त सॼो खूह पलीत थी वेंदो। इन जे करे हदीस में अचे थो, जंहिं शराब जो हिकिड़ो ढुक पीतो 80 कोड़ा। घणा कोड़ा? 80 कोड़ा। ज़ानीअ जी सज़ा आहे 100 दुरा, शराबी जी सज़ा आहे 80 कोड़ा। माना एॾो त ॾोह आहे। अॼु शराब ईअं पियो हले जीअं पेप्सी जी बोतल हलंदी आहे। हिकिड़ो बि असां वाणियो हुयो असेंबली में मेंबर, उन चयो असांजे किताबनि में बि लिखियल आहे त शराब हराम आहे। सो महिरबानी कयो, बिल पास कयो शराब जी हुरमत जो, त पाकिस्तान में शराब जो विकिरो न थिए। वाणे या करारदाद पेश कई त हिकिड़े बि उन जी हिमायत न कई सवाइ जमीयत जे 12 मेंबरनि जे। जमीयत जा 12 मेंबर जन उन वाणे जी हिमायत कई। बाक़ी ही लीगी, ही पीपी, ही पीटीआई वारा जेके चवनि था ज़ालिम त असां पाकिस्तान खे मदीने जी रियासत बनाईंदासीं, इन्हनि सभिनी वीचारनि खे दड़का ॾेई करे विहार। ही मदीने जी रियासत बनाईंदो पाकिस्तान खे? मां तव्हां खां पुछां थो, मदीने में शराब हले पियो? हज़रत अबू हुरैरा जॾहिं शराब जी हुरमत जो ऐलान कयो, मदीने जे चौक में भी करे चई, इन्नल्लाह हर्रम अलैकुमुल खम्र बिलिसान मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मदीने वारो, यसरब वारो, अल्लाह तव्हां ते शराब हराम कयो आहे ऐं शराब जी हुरमत जो ऐलान मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान सां फरमायो आहे। हज़रत अबू हुरैरा फरमातो, मां शराब जी हुरमत जो ऐलान करे वापसि मोटिस त मदीने जे घिटनि मां शराब ईअं पियो हले जीअं वाटर मां पाणी हलंदो आहे। मट भी बनी छॾऊं, दिला भी शराब जा बनी छॾऊं। इहो हुयो उन वक़्त जे मुसलमाननि जो हाल। अॼु दुबई इमारात जो जहाज आहे नी, उन में मायूं आहिनि जेके, उहे पुछा कंदियूं आहिनि, चांहि पीअंदव, पेप्सी पीअंदव या शराब खे छा चवंदा? हा, घोड़े जो मुठ बस, घोड़ो वञा सही आहे, गॾह जो मुठ। ही हाल आहे मुसलमान।
हितों जो शराब बदबूदार शराबी शराब पे त दिमाग कम छॾे वञे न ज़ाल जी ख़बर न न्याणी जी ख़बर। पर कुरान तो फरमाए वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। तवा अमल चंगा कयो पंहिंजो ईमान मजबूत कयो। रब फरमायो जन्नत में मां रब तव्हां खे पंहिंजे कुदरत जे हथनि सां पाक शराब पियारींदुसि। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून। कुरान तो फरमाए उन शराब में मथे के चक्कर भी न ईंदा, उन में नशो भी कोन हूंदो। लज़्ज़तिल लिशारिबीन, रुगो मज़ो ई मज़ो, लज़्ज़त ई लज़्ज़त। जिंदगी आहे उन जिंदगी जे लाइ